अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। तो कीअं आहियो दोस्तों? उमेद आहे त ठीकु ठाक हूंदा ऐं अल्लाह ताला जा लख लख एहसान आहिनि। मां बि बिल्कुलु ठीकु आहियां। दोस्तों, अॼुकल्ह यूट्यूब ते हिकु ट्रेंड हली रहियो आहे त सभई यूट्यूबर पंहिंजे वीडियो में ॿुधाईंदा आहिनि त हू कीअं वीडियो एडिट कंदा आहिनि। ख़ासि करे उर्दू यूट्यूबर हुजनि या सिंधी यूट्यूबर हुजनि, काफ़ी सारा मूं अहिड़ा वीडियो ॾिठा आहिनि जंहिंमें हू ॿुधाईंदा आहिनि त हू वीडियो एडिट कीअं कंदा आहिनि। दोस्तों, मां बि अॼोकी वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि त मां वीडियो एडिट कीअं कंदो आहियां ऐं छा में कंदो आहियां। ऐं दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां पंहिंजो वीडियो एडिट मोबाइल ते कंदो आहियां। मूं वटि लैपटॉप कंप्यूटर वग़ैरह कोन्हे, इन करे मां तमामु घणो आसानीअ सां तमामु सुठे तरीक़े सां मोबाइल ते वीडियो एडिट करे हिकु ऐप जे ज़रिए वीडियो एडिट करे यूट्यूब ते रखंदो आहियां। ऐं दोस्तों, उन खां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों, हाणे हलूं था पंहिंजी मोबाइल जी स्क्रीन ते ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो त मां पंहिंजो वीडियो एडिट करे यूट्यूब ते कीअं रखंदो आहियां। तो दोस्तों, हाणे असां मोबाइल जी स्क्रीन ते अची विया आहियूं। ऐं दोस्तों, मां जंहिं ऐप मां वीडियो एडिट कंदो आहियां उन जो नालो YouCut आहे। हीउ ॾिसो, मूं पहिरियां खां ई इंस्टॉल करे रखियो आहे। जेकॾहिं तव्हांखे इंस्टॉल करिणो आहे त सभ खां पहिरियां तव्हांखे प्ले स्टोर ते वञिणो पवंदो। तव्हां ते YouCut ऐप लिखंदव त हू YouCut ऐप तव्हांजे साम्हूं अची वेंदो। इंस्टॉल करे रखो। जीअं त मूं वटि इंस्टॉल थियलु आहे, इन करे मां हाणे ऐप में वञी तव्हांखे ॿुधाईंदुसि त मां वीडियो एडिट कीअं कंदो आहियां। ऐं दोस्तों, तव्हां जीअं ई YouCut खे इंस्टॉल करे ओपन कंदव त तव्हांखे कुझु हिन क़िस्म जो इंटरफेस साम्हूं अची वेंदो। ऐं दोस्तों, उन खां पोइ तव्हांखे इहे हेठि प्लस जो निशान ॾिसण में अची रहियो हूंदो। तव्हां जीअं हिन खे क्लिक कंदव त हिते न्यू प्रोजेक्ट जो असाइनमेंट अची वेंदो। ऐं दोस्तों, उन खां पोइ तव्हांखे न्यू प्रोजेक्ट ते क्लिक करिणो आहे त तव्हांजे साम्हूं हिन क़िस्म जो इंटरफेस अची वेंदो। दोस्तों, हिते तव्हां खां पुछे पियो त तव्हां को वीडियो सिलेक्ट कयो या फ़ोटो सिलेक्ट कयो, त जीअं मां वीडियो थो सिलेक्ट कयां। ऐं दोस्तों, उन खां पोइ तव्हां जीअं ई वीडियो सिलेक्ट कंदव त उहो वीडियो तव्हांजो हेठि हिते अची वेंदो। ऐं दोस्तों, उन खां पोइ ही तीर जो निशान आहे, तव्हां हिते क्लिक कयो। ऐं दोस्तों, उन खां पोइ तव्हां जीअं हिन तीर जे निशान खे क्लिक कंदव त तव्हांजे साम्हूं वीडियो खुली करे अची वेंदो। हीउ ॾिसो, वीडियो असांजो जेको सो ऐप में पहुची चुको आहे। उन खां पोइ दोस्तों, असां हाणे वीडियो जी एडिटिंग शुरू कंदासूं। ऐं एडिटिंग में पहिरियों ऑप्शन जेको हीउ कैंची जो ट्रिम आहे, इन खे क्लिक कयो। ऐं दोस्तों, उन खां पोइ हाणे असां वीडियो जी ट्रिम करे बिल्कुलु एडिटिंग कंदासीं। मतिलबु त पंहिंजे वीडियो खे असां शॉर्ट कंदासीं। दोस्तों, हाणे वीडियो खे शॉर्ट करण जे लाइ ट्रिम जो इस्तेमालु करिणो पवंदो। जीअं उन खां पोइ वीडियो खे हितां असां अॻियां पोइ एडिट करे सघूं था, कट करे ॿिनि हिसनि में विराए सघूं था हिन तरह सां, ऐं सिलेक्ट करे वीडियो खे ॿिनि हिसनि में बि विराए सघूं था। दोस्तों, उमेद थो कयां त हीउ ऑप्शन तव्हांखे सम्झ में अची वेंदो, ट्रिम वारो। ऐं हाणे हलूं था असां नेक्स्ट ऑप्शन जे तरफ़। दोस्तों, ॿियो ऑप्शन आहे असांजो हीउ ॾिसो, प्लस जो निशान। जेकर तव्हांखे ॿियो वीडियो एड करिणो आहे त तव्हां हिन खे क्लिक कंदव ऐं हितां ॿियो को बि वीडियो एड करे सघो था। जीअं मां हीउ कयो, उन खां पोइ तव्हांजे साम्हूं हीउ ॾिसो, ॿियो वीडियो बि अची वियो आहे। सही थी वियो। ऐं दोस्तों, उन खां अलावा जेको टियों ऑप्शन आहे सो म्यूज़िक जो आहे। तव्हां हीउ ॾिसो, तव्हां पंहिंजे वीडियो में म्यूज़िक बि ऐड करे सघो था। त सभ खां पहिरियों तव्हां हिन म्यूज़िक जे ऑप्शन ते क्लिक कयो। ऐं दोस्तों, तव्हां हाणे क्लिक करे छॾियो। हाणे ॾिसो, तव्हांजे साम्हूं हिन क़िस्म जो इंटरफेस साम्हूं अची वियो आहे। तव्हां हितां कोई बि साउंड या बैकग्राउंड साउंड या म्यूज़िक खणी सघो था। ऐं मसलन दोस्तों, तव्हां ॾिसो, मां हितां कोई बि हिकिड़ो बैकग्राउंड साउंड खणा थो। जीअं मां हिन खे सिलेक्ट थो कयां त ॾिसो, हीउ मुंहिंजे वीडियो जे मथां बैकग्राउंड साउंड अची वियो आहे।
ऐं दोस्तों उन खां अलावा तव्हां हिन वीडियो में जेको ओरिजिनल आहे साउंड आहे उनखे बि तव्हां घटि करे सघो था, बंदि करे सघो था। हिन तरीक़े सां ॾिसो। हाणे दोस्तों वीडियो में साउंड अची वियो। हाणे तव्हां इन वीडियो में कोई बि ॿियो बि साउंड लॻाए सघो था। हीउ ॾिसो, यू कट जा पंहिंजा बि साउंड बैकग्राउंड साउंड हूंदा आहिनि। इन यू कट में तव्हां डाउनलोड करे सघो था। हीउ ॾिसो, तव्हां फाइल मैनेजर मां बि कोई बि साउंड हणी सघो था। ऐं उन खां अलावा हीउ ॾिसो, फाइल मैनेजर जा साउंड बि तव्हां लॻाए सघो था। दोस्तों काफ़ी मज़ेदार ऐप आहे। मां तक़रीबन 2020 खां हिन खे यूज़ कंदो थो अचां। हीउ ॾिसो, साउंड एनिमल्स, बर्ड्स, फुट स्टेप्स, कोई बि साउंड तव्हां हितां बि सिलेक्ट करे सघो था। काफ़ी मज़ेदार ऐप आहे। मूंखे 100% ऐप जेको सो पसंदि आहे। तमामु ज़बरदस्त ऐप आहे। तव्हां हिन खे इज़ीली यूज़ करे सघो था। दोस्तों हाणे बैकग्राउंड साउंड्स वारो बि ऑप्शन क्लियर थी वियो। हाणे नेक्स्ट ऑप्शन जी तरफ़ हलूं था। दोस्तों हाणे ॿियो जेको ऑप्शन आहे सो आहे फिल्टर जो। फिल्टर ते तव्हां क्लिक कयो। ऐं दोस्तों जीअं तव्हां फिल्टर ते क्लिक कंदव त तव्हांजे साम्हूं काफ़ी सारा फिल्टर खुली अची वेंदा, जिन में ब्लैक आहे, येलो आहे, रेड आहे, ग्रीन आहे। काफ़ी सारा फिल्टर तव्हांजे साम्हूं अची वेंदा। तव्हां हिन में को बि फिल्टर यूज़ करे सघो था। फॉर एग्ज़ाम्पल दोस्तों मां डार्क थो यूज़ कयां, उन खां पोइ मां डार्क खे एडजस्ट करे सघां थो, वधीक डार्क बनाए सघां थो। उहो बि ऑप्शन मूं वटि मौजूदु आहे। उन सां तस्वीर अञा बि तमामु घणो ख़ूबसूरत थींदी आहे। हीउ ॾिसो, तव्हांजे साम्हूं आहे। हिन खे मां वधीक 50% ताईं या उन खां घटि एडजस्ट करे सघां थो। दोस्तों ही ऑप्शन बि क्लियर थी वियो। हाणे असां वटि नेक्स्ट ऑप्शन आहे इफेक्ट जो। तव्हां दोस्तों इफेक्ट ते क्लिक कयो। तव्हांजे साम्हूं हिन क़िस्म जो इंटरफेस अची वेंदो। काफ़ी सारा इफेक्ट तव्हांजे साम्हूं अची विया आहिनि। हिन मां कुझु मां यूज़ बि कंदुसि। जीअं ग्रीन थो यूज़ कयां इफेक्ट मां। ॾिसो वीडियो केॾो न ख़ूबसूरत आहे। हिन खे दोस्तों तव्हां हिते ॾिसो, सेकंडनि में केसि ताईं तव्हां इफेक्ट जेको यूज़ करे सघो था। हिकिड़ो ॿियो मां यूज़ कंदुसि, जीअं गोस्ट इफेक्ट। हीउ ॾिसो, वीडियो तव्हांजे साम्हूं आहे। तमामु बहितरीनु इफेक्ट हिन में मौजूदु आहिनि। मसइलनि मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो बि यूज़ करे थो ॾेखारियां। जीअं मां हीउ थो यूज़ कयां। हीउ ॾिसो, तव्हांजे साम्हूं आहे। दोस्तों तमामु बहितरीनु इफेक्ट यू कट में मौजूदु आहिनि। तव्हां हुनखे इज़ीली यूज़ करे सघो था। हीउ ॾिसो दोस्तों, तव्हांखे जेको आहे तव्हांजे साम्हूं हीउ ॾिसो, बहितरीनु इफेक्ट आहे जेको 4 तस्वीरूं तव्हांजो करे छॾींदो जेकर तव्हां हिनखे यूज़ कंदव। इहो बि तमामु बहितरीनु इफेक्ट आहे। त दोस्तों हीउ ॾिसो, तव्हांजे साम्हूं वीडियो अची वियो आहे। त दोस्तों तव्हां हिन इफेक्ट खे जेकर इरेज़ करणु चाहियो त बि तव्हां हिनखे इरेज़ करे यानी मिटाए सघो था। हीउ तव्हांजे साम्हूं इरेज़र आहे। तव्हां हुन ते क्लिक करे हिनखे मिटाए बि सघो था। जेको तव्हांखे पसंदि न अचे उनखे तव्हां मिटाए बि सघो था। त दोस्तों हीउ ऑप्शन बि क्लियर थी वियो। ऐं दोस्तों हाणे जेको नेक्स्ट ऑप्शन आहे उहो टेक्स्ट जो आहे। त टेक्स्ट ते त तव्हां कुझु बि लिखी सघो था। मसइलनि मां वीडियो जे मथां लिखां थो HTV, जेको मुंहिंजो चैनल जो नालो आहे। टेक्स्ट में तव्हां पंहिंजे वीडियो ते कुझु बि लिखी टेक्स्ट करे सघो था। मसइलनि मूं HTV लिखियो। ऐं दोस्तों हीउ ॾिसो, तमामु ख़ूबसूरत जेके टेक्स्ट जेके मां यूज़ करणु चाहियां, हीउ ॾिसो सभु तव्हांजे साम्हूं आहिनि। तव्हां डाउनलोड बि करे सघो था यू कट मां वधीक हिन क़िस्म जा टेक्स्ट। मसइलनि मां हीउ यूज़ कयो। ऐं उन खां अलावा हीउ ॾिसो, ऐं काफ़ी सारा हिन में अञा बि मौजूदु आहिनि। तमामु ख़ूबसूरत सभु तव्हांजे साम्हूं। मां हीउ यूज़ कयो, मसइलनि हीउ यूज़ कयो, या खणी हीउ यूज़ कयो, ऐं हीउ यूज़ कयो। ऐं उन खां दोस्तों हाणे मां हिते कलर बि यूज़ करे सघां थो। असां रेड कलर यूज़ कयो,
ऐं लेबल में वरी असां वाइट यूज़ कयो ऐं जेकॾहिं बॉर्डर में असां वरी ब्लैक यूज़ कयूं या येलो यूज़ कयूं त उहो वधीक ख़ूबसूरत बीहंदो। हीउ ॾिसो तव्हांजे साम्हूं आहे। ऐं दोस्तो हिते मां हिनखे करेक्टर यानी परे परे लफ़्ज़ बि ठाहे सघां थो। हीउ ॾिसो लाइन बि मां हिनजी सिधी रखी सघां थो। ऐं हुन खां अलावा कैपेसिटी जेका हिन जी आहे त हिन खे केतिरे क़दुरु ज़ाहिर करिणो आहे या ईअं मिटाए छॾिणो आहे। हीउ ॾिसो अक्सर तव्हां टीवी स्क्रीन ते हीअ ॾिसंदो हूंदव। ऐं दोस्तो उन खां अलावा हिन टेक्स्ट में जेको साम्हूं तव्हांजे प्लस जो निशान आहे, हिते दोस्तो तव्हां हितां डाउनलोड के बि टेक्स्ट करे सघो था। मिसाल चाइनीज़ ज़बान में हुजे, इंग्लिश हुजे, कहिड़ी बि ज़बान हुजे, अरबी हुजे, त उहा तव्हां ईज़ीली डाउनलोड करे सघो था। दोस्तो हीउ टेक्स्ट जो ऑप्शन बि क्लियर थी वियो। हाणे नेक्स्ट ऑप्शन ते हलूं। दोस्तो हाणे जेको नेक्स्ट ऑप्शन आहे उहो स्टिकर जो आहे। त स्टिकर ते क्लिक कयो त तव्हांजे साम्हूं ॾिसो खोड़ सारा स्टिकर अची वेंदा, फ़ोटो अची वेंदा। तव्हां को बि हिन मां यूज़ करे सघो था। मसलन मां हीउ स्टिकर थो यूज़ कयां। हीउ ॾिसो तव्हांजे साम्हूं आहे। असां डायरेक्शन ॾियणु चाहियूं हिन स्टिकर जे ज़रिए त बि ॾेई सघूं था किथे बि। या मां हिते चैनल पंहिंजे जो लोगो जीअं वीडियो में अक्सर इस्तेमालु कंदा आहिनि उहो मां इस्तेमालु कयां। हीउ ॾिसो साइज़ ठाहे हिनजी हिनखे साइड ते इस्तेमालु कयां त हीउ ॾिसो ऐं वीडियो ते आणे करे इस्तेमालु कयां। तव्हांजे साम्हूं आहे। ॾिसो केतिरो ख़ूबसूरत आहे। दोस्तो हिनखे मां काफ़ी हिसनि में विराए बि सघां थो। हीउ ॾिसो हिन में 2-3 बि ठाहे सघां थो। इहा बि सहूलियत मौजूदु आहे हिते। दोस्तो स्टिकरनि जो ऑप्शन क्लियर थी वियो। हाणे ॿिए ऑप्शन ते था हलूं। दोस्तो हाणे नेक्स्ट ऑप्शन जेको आहे सो स्पीड जो आहे। त असां हिन वीडियो जी स्पीड खे मेंटेन करे सघूं था, वधाए सघूं था, या उन खां अलावा स्पीड जेका वीडियो जी असीं घटाए सघूं था। हीउ ॾिसो तव्हांजे साम्हूं शो थी रही आहे। ॿई ऑप्शन दोस्तो असां वटि मौजूदु आहिनि स्पीड खे मेंटेन करण जा। ऐं दोस्तो जेको नेक्स्ट ऑप्शन आहे उहो आहे साइज़ बैकग्राउंड। ॿई मिक्स में आहिनि। इन ते क्लिक कयूं था। दोस्तो ॾिसो तव्हांजे साम्हूं इंस्टाग्राम, यूट्यूब ऐं टिकटॉक ॿियूं काफ़ी सारी साइज़ूं, कहिड़े बि साइज़ में तव्हां यूट्यूब लाइ वीडियो ठाहियो, चाहे टिकटॉक लाइ ठाहियो, चाहे इंस्टाग्राम लाइ ठाहियो, जंहिं लाइ बि तव्हां वीडियो या तस्वीर ठाहियो त ठाहे सघो था। हीउ ॾिसो तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे। दोस्तो तक़रीबन 10 खां 15 साइज़ूं आहिनि मुख़्तलिफ़ डिफरेंट क़िस्मनि जूं। इहे तव्हां हिन मां को बि यूज़ करे सघो था जेका तव्हांखे पसंदि अचे या जेका तव्हांजी वीडियो में फिट थिए। इहे फ्रेम आहिनि तव्हांजे साम्हूं। दोस्तो हीउ ॾिसो मथे डायरेक्ट जेको बैकग्राउंड आहे इनखे तव्हां कलर ॾेई सघो था। हीउ ॾिसो ब्लैक कलर या येलो या पिंक कलर, को बि तव्हां हिनखे कलर ॾेई सघो था पंहिंजे बैकग्राउंड खे। मसलन मां पिंक ॾियां थो हिनखे। दोस्तो हीउ बि क्लियर थी वियो। ऐं दोस्तो हाणे जेको नेक्स्ट ऑप्शन आहे उहो आहे रिकॉर्डर जो। हीउ ॾिसो तव्हां पंहिंजे वीडियो ते पंहिंजे आवाज़ में ओरिजिनल आवाज़ ऑफ करे ऐं बाद में पंहिंजे आवाज़ में तव्हां पंहिंजे वीडियो ते साउंड यानी पंहिंजो आवाज़ु रखी सघो था। हिते क्लिक कंदव ऐं उन खां पोइ तव्हां ॻाल्हाइणु शुरू कंदव त उहो तव्हांजो ॻाल्हाइणु इन वीडियो में जेको बि तव्हांखे चवणो आहे सो रिकॉर्ड थी ईंदो। जीअं मां हींअर स्क्रीन शॉट करे बाद में तव्हांखे वीडियो एडिट करणु सम्झायां पियो। दोस्तो मां बि हिन ई ऐप में वीडियोस एडिट कंदो आहियां। ॾिसो तव्हांजे साम्हूं आहे जेको हींअर मूं रिकॉर्ड कयो साउंड, उहो ई तव्हांजे साम्हूं आहे। तव्हांजी वीडियो जी बिल्कुलु मथां अची चुको आहे। ॾिसो दोस्तो इहो बि ऑप्शन क्लियर थी वियो। ऐं दोस्तो हाणे जेको नेक्स्ट ऑप्शन आहे उहो आहे रोटेट जो। तव्हां पंहिंजी वीडियो खे कंहिं बि डायरेक्शन में रोटेट करे सघो था। खॿे पासे, सॼे पासे या मथे,
अप डाउन करे सघो था, कहिड़े बि हुन में रोटेट करे सघो था। दोस्तों ही उन खां अलावा पोइ ही जेको वॉल्यूम आहे उहो बि तव्हां वीडियो जो ओरिजिनल वधाए घटाए सघो था। तव्हांजे साम्हूं आहे दोस्तों। हाणे जेको ॿियो ऑप्शन आहे उहो आहे क्रॉप जो। क्रॉप में दोस्तों तव्हां पंहिंजे वीडियो खे जेको आहे सो वेझी करे सघो था, जीअं असीं ज़ूम चऊं। दोस्तों अक्सर जेके ऐप हूंदा आहिनि उन में ज़ूम जो ऑप्शन न हूंदो, त यू कट में मां वरी उनखे क्रॉप करे नज़दीक करण जी कोशिशि कंदो आहियां। जीअं हीअ ॾिसो, मां क्रॉप थो कयां पंहिंजी तस्वीर ते, ॾिसो तव्हांजे साम्हूं अची वई। दोस्तों हीअ ऑप्शन बि तव्हांजे लाइ क्लियर थी वियो। दोस्तों हाणे तक़रीबन मां तव्हांखे सभु ऑप्शन ॿुधाए छॾिया आहिनि। हाणे वीडियो कीअं सेव कजे मां उहो ॿुधायां थो। दोस्तों हाणे असां वीडियो खे सेव करणु सिखंदासीं हिन ऐप में। दोस्तों तव्हां पंहिंजी वीडियो खे मुकमल ॾिसो त हीउ बिल्कुलु हाणे जेकॾहिं तयारु थी वियो आहे, तयारु थियण जे क़ाबिल थी वियो आहे, त मथे ॾिसो सेव जो निशान आहे, हिते हणंदव त तव्हांजे साम्हूं मुख़्तलिफ़ कैटेगरियूं अची वेंदियूं। 1080 पॉइंट, ठीकु आहे, उनजी लो क्वालिटी ऐं उन खां अलावा हाई क्वालिटी, मीडियम क्वालिटी सभु तव्हांजे साम्हूं अची वेंदो। हीउ ॾिसो तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया हूंदा। ऐं दोस्तों उन खां अलावा ॿियूं बि कैटेगरियूं तव्हांजे साम्हूं अची वेंदियूं। ऐं जीअं 7.20 आहे, 720 आहे, सॉरी 720 पॉइंट, या 640 पॉइंट, या 480 पॉइंट, या 320 पॉइंट। तव्हां कहिड़ी बि कैटेगरी में पंहिंजे वीडियो खे सेव बि करे सघो था। दोस्तों मसलन मां हिन मां का बि हिकु पॉइंट सिलेक्ट थो कयां, ठीकु आहे, 640 पॉइंट ते, ठीकु आहे। ठीकु आहे, उन खां पोइ मां हिनखे सेव थो कयां। ॾिसो सेव ते क्लिक कंदुसि त हीउ वीडियो मुंहिंजो जेको सेव थियणु लॻंदो। दोस्तों तव्हां पंहिंजी स्क्रीन ते ॾिसी सघो था। दोस्तों जॾहिं हीउ वीडियो जेको आहे सो सेव थी वञे त तव्हां हिनखे सारे सोशल वर्क जेके बि एक्टिविटीज़ आहिनि उन ते तव्हां मोकिले सघो था। जीअं व्हाट्सएप आहे, यूट्यूब आहे, ऐं फेसबुक आहे, ऐं मैसेंजर आहे, ऐं ट्विटर आहे, या ईमेल, या इंस्टाग्राम जेको बि आहे दोस्तों तव्हां पंहिंजे हिन वीडियो खे उन ते अपलोड बि करे सघो था, उहो बि तमामु घणो आसानीअ सां। दोस्तों तमामु बहितरीनु ऐप आहे। मां काफ़ी अरसे खां हिनखे यूज़ कंदो पियो अचां, सोचियुमि अॼु तव्हां सां बि शेयर करे छॾियां। मथां काफ़ी दोस्तनि खे ख़बर न हुजे उनजे करे। दोस्तों तव्हां जेकॾहिं हिन वीडियो खे मिसालनि काॾे वञो पिया जल्दबाज़ीअ में, अधु वीडियो ठाहियो अथव, अधु वीडियो बाद में ठाहींदव, त दोस्तों हीअ ऐप तव्हांखे ड्राफ्ट जो बि ऑप्शन ॾींदो। हीउ ॾिसो मथे ड्राफ्ट लिखियलु आहे, तव्हां हिते क्लिक करे वीडियो खे छॾे सघो था। ऐं बाद में अची करे दोस्तों प्लस जे निशान ते लॻाए करे लास्ट ड्राफ्ट ते क्लिक कंदव त तव्हांखे पंहिंजो वीडियो उहो ई ॾींदो जेको तव्हां छॾे करे विया आहियो। हीउ ॾिसो दोस्तों तव्हां हिनखे मिसाल 2 ॾींहं खां पोइ बि एडिट करे सघो था। अॼु एडिट कयो, वरी 2 ॾींहं खां पोइ बि तव्हां हिन वीडियो खे एडिट करे सघो था। तेसिताईं तव्हांजो वीडियो तव्हांजे ई यू कट ऐप में मौजूदु रहंदो। त दोस्तों उमेद थो कयां त मुंहिंजो सभु कुझु जेको तव्हांखे सम्झायो उहो सम्झ में अची वियो हूंदो। दोस्तों अॼु जी वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा, ऐं उन खां अलावा मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा, ऐं बेल आइकन खे बि ज़रूरु दॿाए छॾींदा, ताकी हिन क़िस्म जा वीडियो तव्हांखे फ्यूचर में बि मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।